सचल ऑडिटोरियम खैरापुर में पीपल्स पार्टी जो अगवान हाजी नवाब अली खान वसाण ज़ुल्फ़िकार अली भुट्टो शहीद की वरसी के हवाले से मीडिया से ॻाल्हाए रहियो आहे। अचो त ॿुधूं। जी वर्सी आहे उन जे सिलसिले में असीं चाहे सिंध हुजे, पाकिस्तान हुजे, पूरी दुनिया में अक़ीदत एहतराम से मल्हाई वञे थी। हज़ारे माण्हू लखनि जे तइदाद में माण्हू गॾु थियनि था ऐं क़ाइद शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे के भेटा पेश कनि था। इन जे करे के जेके लीडर हूंदा आहिनि, अज़ीम हूंदा आहिनि ऐं दुनिया जो मुझे ख्याल में जेकॾहिं लीडर आहे त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हुयो, जेको दुनिया मञे पई, दुश्मन मञनि पिया, हर मुल्क मञे पियो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे के। इन जे करे शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो हिन क़ौम लाइ तमामु घणो कुझु कयो। एटम बम ॾिनई जेको दुश्मन कॾहिं बि हेॾे पाकिस्तान जी तरफ़ वो मेरियत सां नथो ॾिसी सघे। इन जे करे शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो एटम बम ऐं हिकिड़ी पाकिस्तान जी जेकी पाक अफ़वाज आहे, पाकिस्तान जी जेकी अवाम आहे, हिकिड़ी बहादुर ऐं दिलेर आहे। इंशाअल्लाह कंहिंखे ज़रूरत न थींदी ऐं जेके पाकिस्तान खे मिटाइण वारा ख़ुदि मिटिजी वेंदा।